मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणाए पियो त नारीअ जे गले, अखियुनि, पेरनि ऐं जिस्म जे ॿिनि हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿुधाए पियो त नारीअ खे सख़्त तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल कयो वियो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणाए पियो त नारी जे गले, अखियुनि, पेरनि ऐं जिस्म जे ॿिनि हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿुधाए पियो त नारी खे सख़्त तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल कयो वियो। मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणाए पियो त नारी जे गले, अखियुनि, पेरनि ऐं जिस्म जे ॿिनि हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿुधाए पियो त नारीअ खे सख़्त तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल कयो वियो। मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणाए पियो त नारी जे गले, अखियुनि, पेरनि ऐं जिस्म जे ॿिनि हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿुधाए पियो त नारी खे सख़्त तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल कयो वियो। मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणाए पियो त नारी जे गले, अखियुनि, पेरनि ऐं जिस्म जे ॿिनि हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿुधाए पियो त नारी खे सख़्त तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल कयो वियो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणाए पियो त नारी जे गले, अखियुनि, पेरनि ऐं जिस्म जे ॿिनि हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿुधाए पियो त नारी खे सख़्त तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल कयो वियो। मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणाए पियो त नारी जे गले, अखियुनि, पेरनि ऐं जिस्म जे ॿिनि हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿुधाए पियो त नारी खे सख़्त तशद्दुद करे घुटा ॾेई क़तल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया मीरपुर खास से करीम टाउन में कतल थियल नारी अनुषा आराई जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ मीरपुर खास नसीर पहवर खान। जी नसीर, आगाह कजो, पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल 3 ॾींहं अॻु सेक्टाटोन जी हद करीम टाउन वासण 18 साला मक़तूला नारी अनुषा आराई जे सिविल अस्पताल जे वुमेन मेडिकल ऑफिसर पारां जारी कयल जेका रिपोर्ट पधरी कई वई आहे। रिपोर्ट मूजिबि नारी जे जिस्म जे 7 खां वधीक हिसनि ते सख़्त तशद्दुद जा निशान मिलिया आहिनि, जंहिंमें खाॿे पासे गिची जे हेठां जेका मुकूं हणण जा निशान, चेहरे ते सख़्त तशद्दुद सभु 4.5 सेंटीमीटर जे जेको ज़ख़्म जो निशान मिलिया। उनखां सवाइ खाॿे अख जे हेठां 4 सेंटीमीटर ज़ख़्म जो निशान मिलियो आहे, जंहिंमां रत वही रही हुई, जॾहिं त साॼे हथ ते जेको 2 सेंटीमीटर ज़ख़्म जे निशान समेत ॿिन्ही पेरनि
जे जेका अंगुरियुनि ते 2 खां 3 ज़ख़्मनि जा निशान पिणु मिलिया। साॼी टंग जे जेको रान ते जेको गहरे ज़ख़्म जो पिणु निशान मिलियो आहे, जंहिं मां रतु वही रहियो आहे। रिपोर्ट मूजिबि नारी जो जेको मौत आहे शदीद तशदुद ऐं रस्सी जहिड़ी शइ सां जेको गलो दॿाए खुटो ॾियणु सबबु थियो आहे, जॾहिं त नारी जे जिस्म जा जुज़ा वठी चकास लाइ लेबोरेटरी मोकिलिया विया आहिनि, जंहिंजी रिपोर्ट अचण बाद हतमी मेडिकल रिपोर्ट जेको आहे जेको पधरी कई वेंदी। जी ठीकु आहे, महिरबानी अवांसी नसीर आगाह करण लाइ।